बीठा आहिनि हिकिड़े नौकर खे अची कावड़ कंजर मां जान कोन्ह छुटे खड़े पादर ठगा कराई बाहि पादर अहिड़ो आहे जो धक लाइ मैदान पट ते निमरूद जे दिमाग़ में जेको मच्छर घेड़ियो हो उहो झिरकीअ जेॾो थी पियो निकितो पट पड़ियो पियो वञे भाउ हुन पादर में मो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मोटी आयो पंहिंजे ॻोठ सलामतीअ सां हाणे घर वेठा आहिनि बीबी सारा थी चवे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे त ॻाल्हि त ॿुध पाण ॿई कोड़ा थी वियासीं औलाद कोन थियो टाइम इलाही गुज़री वियो सम्झो था हाणे आऊं चवां थी त हीअ हाजिरा जेका मुंहिंजी बानी आहे न इन जो तोसां निकाह करायां ॿी शादी कर मन अला साईं औलाद ॾे पोइ बीबी सारा या बीबी हाजिरा जेका इहा बानी हुनखे मिली बि उतां सा वरी परणाई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॿी शादी कई हलो बीबी हाजिरा सां ऐं तारीख़ जे किताबनि में ॿी हिकिड़ी ॻाल्हि लिखियलु आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अॻिते हली टी शादी बि कई जंहिंजो नालो कतूरा आहे सारा हाजिरा कतूरा बीबी हाजिरा शादी कई फिट 9 महीननि ते पुटु ॼाओ जंहिंजो नालो रखई इस्माईल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो नालो पुट जे करे सॼो बीबी हाजिरा न थी वियो पुटु थियो वरी पुट सां प्यार बीबी सारा ॾिठो त पहिरियों की ॻाल्हि आऊं हिनखे ॿी शादी मूं कराई हाणे मूंसां मोहबत घटि हुन सां वरी मोहबत घणी थी वई वरी इस्माईल सां करे पियो प्यार करे पियो हुनखे कुॾायो पोइ कावड़ थी पई चई इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ॿुध हाणे जे आऊं तोखे इस्माईल सां रांदि कंदे कुॾंदे प्यार कंदे न ॾिसां जेकॾहिं मूं ॾिठो त तूं पंहिंजे पुट खे कुॾाई पियो त आऊं काती खणी हाजिरा जा 2 उज़वा कटी ॾिस अलाह ख़ैर सलाह ॿ टे ॾींहं गुज़री विया बीबी सारा कोन हुई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बच वठी वरी इस्माईल अलैहिस्सलाम खे खयो कुॾाई प्यार कई चिमिड़ी मथां अमा सारा अची वई तोखे मूं चयो वरी ने खयो न सतड़ी काती कई आऊं कोन छड़ी इब्राहिम अलैहिस्सलाम मिन्नत करण में हेॾा होॾा ॾाई थी मुड़ न आऊं कसम कयो आऊं कोन छॾींदुसि आऊं 2 उज़वा कटींदुसि हाणे ॻाल्हि ॿुध तुंहिंजे कसम जो हद कढूं क्या कहिड़ो कि तो 3 उज़वनि जो कसम खयो न क्या कि हाणे हिन सां करियूं हाजिरा जो नक पर टोपियूं था कन पर टोपियूं था टोपण जो सिधी लफ़्ज़ आहे टोपियूं था माना नक में सुराख था करियूं सुई धागे सां जीअं डर अचे त ज़ेवर पाइजे कन में बि डर था करियूं सुई धागे सां जीअं वरी अॻिते हली सुराख ठाहे कननि जा ज़ेवर पवनि हाजिरा जो नक ऐं कन इन्हनि मंझि सुईअ सां सभु मटाए के लटा ॾियूं 2 उज़वा इहे थिया इस्माईल खे तौर था विहारियूं बसि तव्हांजो कसम सच थियो ए सुन
ॿई लिता शुरू थी विया। सुन्नत तौर सम्झंदा न तौर छा आहे सुन्नत वो सुन्नत उमर कबी जीअं नबियुनि कयो न या तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां कंदा अब पुछो तो सही के खबर पड़े तो मौलवी का पुछो तो सही ना तो तौर की है सुनो का अल्लाह जब सुनो बाहर जमे तो बरात नाले में रख जास वेंदा मां के तो तने प्यारस पर माई ने थंजम दी थी को अब धीरे से नालो रखो तो पो थनी जा बड़े मरे नालो रखो तो पो थनी नालो सत्य नहीं रखबो समझो ना सुन्नत तरीको इहो सत्य ॾींहुं ॿार जो नालो रखो सत्य ॾींहुं ॿार जो हक़ीक़ो बि कबो सत्य ॾींहुं ॿार जा तौर बि कबो अलाह ख़ैर हक़ीक़त कन न ॿुधनि कुकड़ू तूं समझो था हिते थी कार न पिया थियनि सुन्नत तौर छला सामियाना भक्त दोल गायने घोड़ू नेडू थारियूं वठ वठा सुन्नत तौर चढ़िया खुदा जो खौफ करो सुन्नतनि खे मज़ाक न बनायो तौर जो भत सुन्नत ॾेई किरो तौर जो भत आहे कोन सत ॾींहं तौर यारे ॾिजो कचो ॿार ॿिनि टिनि ॾींहंनि में तयारु थी वेंदो जल्दी छुटी वेंदो तो रंजो भत वो पगल में सुन्नत है ये पगल लाइन सुन्नत है कौन लाया लाइन आयो ना ये सुन्नत है लाइन जेनी लायो नहीं तो मंगलवार के घोड़ा जा हजाम के जो पाकी वाय होता दौड़ वाले के जने तो डंको हो जाए कान छपायो पगल भत अंधी कौम जगह रोई रोई पढ़ा दिया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे तौर में यारो